दोस्तों, ही किताब फलसफी जी कहाणी द स्टोरी ऑफ फलसफी जेको है विल ड्यूरांट जो किताब है। हिन किताब में फ़लसफ़े जे इर्तिक़ा बाबति तव्हांखे मवाद मिलंदो, यानी फ़लसफ़ो कॾहिं किथां शुरू थियो ऐं फ़लसफ़े जा कहिड़ा कहिड़ा स्कूल ऑफ थाट आहिनि, फ़लसफ़े जी जेका वाध वेझ आहे उहा कहिड़नि कहिड़नि जायुनि ते ऐं किथे किथे थी। हिन किताब में जीअं पहिरियों हिन किताब जो जेको बाब आहे उहो अफ़लातून सुकरात ऐं उन जे सियासी समाजी फ़लसफ़े ते आहे। उन खां पोइ ॿियों जेको बाब आहे उहो अरस्तू ऐं यूनानी साइंस ते लिखियलु आहे, जंहिंमें फ़लसफ़े जो तारीख़ी पस मंज़र, अरस्तू जूं लिखतूं, यूनानी साइंस, नफ़्सियात ऐं फ़नून लतीफ़ा, इख़्लाक़िया जी ख़ुशी, सियासियात, इश्तियाक़त ऐं क़दामत पसंदी, जमहूरियत ऐं अशराफिया जी हुकूमत वग़ैरह जेके हिन जा जेके उनवान आहिनि। उन खां पोइ हिन स्टोरी ऑफ फ़िलासफ़ी जो जेको टियों बाब आहे उहो फ्रांसिस बेकिन जे फ़लसफ़े ते आहे, ख़ासि तौर ते अरस्तू खां वठी यूरोप में जागरता जे दौर ताईं जेके बि फ़लसफ़े जी जेका इर्तिक़ा थी आहे ऐं फ़लसफ़े जी जेका तालीम थी आहे, ख़ासि तौर ते जेका फ़लसफ़े जी साइंस जे बुनियाद ते अॻिते जेको फ़लसफ़े खे वधायो आहे उन हवाले सां। उन खां पोइ हिन किताब जो जेको फ़हरिस्त में जेको चोथों बाब आहे उहो स्पोंज़ा ऐं उन जी तारीख़ी सवानिय ऐं जेका मज़हब ऐं रियासत जे हवाले सां ख़ासि तौर ते हिन में अहम मक़ालो शामिलु आहे। उन खां पोइ हिन किताब में जेको पंजों बाब आहे उहो वॉल्टेयर ऐं फ्रांस में जेका इल्म जी रोशनी फैली, फ्रांस में जेको फ़लसफ़े इर्तिक़ा कई, फ्रांस में जेका फ़लसफ़े जी वाध वेझ थी उन ते ॿधलु आहे। उन खां पोइ हिन जो जेको छहों बाब आहे उहो एमोनियल कांट ऐं जर्मन ख़्याल पसंदी जा जेके फ़लसफ़ी स्कूल ऑफ थाट आहे उन्हनि जे हवाले सां आहे, ख़ासि तौर ते अक़ुल ऐं इल्मु, मज़हब ऐं ॿियनि जेके मौज़ू आहिनि उन्हनि ते तव्हांखे हिन में मवाद मिलंदो। जेको हिन जो सतों बाब आहे उहा शॉपिनहार ऐं उन जे हम असर दौर जी जेके फ़लसफ़ी आहिनि उन्हनि ते जेको आहे तव्हांखे मवाद मिलंदो। ऐं हिन जो जेको अठों बाब आहे उहो हार्बर्ट स्पेंसर जे फ़लसफ़ो ऐं उन जे हम असर दौर ते जेको तव्हांखे फ़लसफ़े बाबति ऐं फ़लसफ़े जी इर्तिक़ा बाबति ख़ासि तौर ते सोशियोलॉजी ऐं इख़्लाक़ियात, समाजियात ऐं सियासत जी इर्तिक़ा, नफ़्सियात ऐं ज़हन इंसान जी इर्तिक़ा वग़ैरह। हिन जो जेको नाओं बाब आहे उहो फ्रेडरिक नीत्शे जे फ़लसफ़े ऐं उन दौर में जेकी बि फ़लसफ़े इर्तिक़ा कई उन दौर जा जेके हमअसर फ़लसफ़ी हुआ उन जा जेके अहिड़ी तरह हिन जा जेको ॾहों बाब आहे उहो यूरोप जे अंदरि फ़लसफ़े जी इर्तिक़ा ऐं उन दौर जे जेके आहिनि फ़लसफ़ी जेके उन दौर में जिन तरक़ी कई उन्हनि जो। उन खां पोइ हिन जो आख़िरी ऐं 11हों बाब मौजूदा दौर जे अमरीकी फ़लसफ़ी जेके आहिनि उन्हनि ते आहे, जंहिंमें जेम्स आहे, डेवी आहे ऐं ॿिया जेके विलियम जेम्स आहे ऐं जिन जे फ़लसफ़े ते तव्हांखे मिलंदो। हूअं जेकॾहिं असां ॾिसूं त आम तरह फ़लसफ़े जी तारीख़ खे वॾनि टिनि हिसनि में विरहायो वञे थो, जंहिंमें हिकिड़ो हिंदुस्तानी फ़लसफ़ो, ॿियो यूनानी फ़लसफ़ो ऐं टियों मुस्लिम फ़लसफ़ो। यानी त दुनिया जे अंदरि जेके मशहूरु स्कूल ऑफ थाट आहिनि उहे टे आहिनि, हिकिड़ो हिंदुस्तानी फ़लसफ़ो आहे, ॿियो यूनानी फ़लसफ़ो आहे ऐं टियों मुस्लिम फ़लसफ़ो आहे। फ़लसफ़ी तारीख़ इन्हनि टिनि हिसनि में विरहायो आहे। जॾहिं त वरी हिंदुस्तानी फ़लसफ़े खे चइनि दौरनि में विरहाइजो थो, जंहिंमें वेदांती फ़लसफ़े जो दौरु, जंहिंमें 4 किताब अची वञनि था, ऋग्वेद, अथर्ववेद, सामवेद ऐं यजुर्वेद। उन खां पोइ वरी ब्राह्मण जो दौरु अचे थो, उन ई दौर में वेदनि जूं मज़हबी तशरीहूं लिखियूं ऐं पोइ पुराण ऐं उपनिषद जो दौरु अचे थो, जंहिंमें बहस मुबाहिसनि खे रिकॉर्ड कयो। अहिड़ी तरह वरी यूरोपी फ़लसफ़े जा 4 दौर आहिनि, जंहिंमें यूनानी फ़लसफ़े जो दौरु, जदीद फ़लसफ़े जो दौरु ऐं पोस्ट मॉडर्न या जदीदियत खां पोइ जो फ़लसफ़ो
ऐं यूनानी दौर खे वरी ॿिनि हिसनि में विरहायो, हिकिड़ो सुकरात खां आगाटो दौर ऐं ॿियो सुकरात खां पोइ पोस्ट सोक्रेट्स जो दौर। सुकरात खां पहिरीं वारे दौर वारे फ़लसफ़े जा मौज़ू ऐं सुवाल जेके आहिनि उहे काइनात बाबति हुआ। यूनानी फ़लसफ़े जा पहिरियां 3 फ़लसफ़ी थालीस, अनाकिसिद ऐं जेको फितरती फ़लसफ़े उहे फितरती फ़लसफ़ी सॾाइनि था। हुननि फ़लसफ़े में इन मौज़ू ते बहस कयो त काइनात छा मां ठहियलु आहे, वरी ऐं काइनात कीअं वजूद में आई आहे, इन्हनि ते बहस कयो। फ़लसफ़े जी सॼी तारीख़ जेका आहे उहा खोड़ सारा नित नवनि बहसनि सां भरियल आहे। के बहस फ़लसफ़े में हमेशह खां हलंदा अचनि था ऐं के अञा बहस तलब आहिनि। हिन किताब फ़लसफ़े जी कहाणी में तव्हांखे खोड़ सारियूं अहिड़ियूं नयूं ॻाल्हियूं मिलंदियूं जेके तव्हांजी मालूमात में, तव्हांजी ॼाण में वाधारो ऐं इज़ाफ़ो कंदियूं।